मेड़ मां ख़बर ॾींदा हलो त मेड़ जे हाता मोहल्ला जे मरहूम अरबाब भट्टी जे धीअरुनि कलसूम भट्टी ऐं सनम भट्टी मेराण प्रेस क्लब मेड़ जे सहाफ़ियुनि अॻियां मुबैना इल्ज़ाम हणंदे चयो आहे त कुझु अरसो अॻु असांजे पीउ अरबाब भट्टी जे फौत थियण खां पोइ असांजे सौट मोहम्मद नवाज़ भट्टी मुज़फ़र भट्टी सजाद भट्टी चाचे मोहम्मद अली भट्टी असांजे अकेले भाउ शिराज भट्टी खे मिल्कियत जे करे मुबैना ज़हर ॾेई मारे छॾियो हुयो ऐं असां अहिड़ो केस करे क़बर कुशाई कराईसीं मगर हीअ इन मां बि रिश्वत ॾेई आज़ाद थी विया ऐं इन खां पोइ हिननि असांजे पीउ जी प्रॉपर्टी जंहिंमें ज़मीन दुकान गुदाम घर बॉक्स कागज़ ठहराए पंहिंजे नाले करे छॾिया आहिनि ऐं अगरि असां पंहिंजे पीउ जी मिल्कियत जी डिमांड था कयूं त इहे असांखे मारण जूं धमकियूं ॾियनि था जॾहिं त हिननि असांजे दुकाननि जा ताला भञी पंहिंजा ताला हणी छॾिया आहिनि ऐं हिननि असांजी अमड़ ते बि बेरहमाने तशद्दुद कयो आहे ऐं अहिड़ो केस असां दाख़िल कयोसीं त इन मां बि ज़मानत ते आज़ाद थी विया आहिनि ऐं असांखे हाणे अञा बि वधीक मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि DC दादू खां बॉक्स कागज़नि ज़रिए खाता मटाइण जी इंक्वायरी करण जो पिणु मुतालबो कयो जॾहिं त शहरियुनि खे पिणु अपील कई त असां यतीम न्याणियुनि जो साथ ॾियनि ऐं कोर्टुनि SSP दादू DIG हैदराबाद ऐं IG सिंध खे पिणु अपील कई त असां सां इंसाफ़ करे जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।